नाज़रीन, सॼी सिंध जियां हैदराबाद में रेवेन्यू मुलाज़मन पारां मुतालबनि जी मनता लाइ कम छॾ हड़ताल करे एहतजाजी रैली कढी वई। एहतजाज कंदड़ रेवेन्यू ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेट वारा पावर वापसि करण जो मुतालबो कयो आहे। उन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे एसएस न्यूज़ रिपोर्टर जीएम चांडियो। जीएम चांडियो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सॼी सिंध जियां हैदराबाद में भी रेवेन्यू मुलाज़िम पारां मुतालबनि जी मंशा लाइ एहतजाजी रैली कढी वई आहे। रेवेन्यू सिंध एम्प्लॉइज़ एसोसिएशन जे सॾ ते अॼु पूरे सिंध में कम छॾ हड़ताल करे सर्वे जो कमु पिणु बंदि कयो वियो आहे, जंहिंखां पोइ पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि, जंहिंमें शहबाज़ बिल्डिंग, बोर्ड ऑफ रेवेन्यू खां कमिश्नर ऑफिस ताईं मरकज़ी एहतजाजी रैली मरकज़ी अॻुवाणनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वियो, जंहिंमें मरकज़ी सदर सैयद सरदार अली शाह पंहिंजे खिताब में चयो त रेवेन्यू जे ऑफिसरनि खे जॾहिं मैजिस्ट्रेट जा पावर हुआ त अमन अमान जो मसइलो ऐं महांगाई ते कंट्रोल हुयो। हिन चयो त असीं हुकूमत पाकिस्तान खां मुतालबो करियूं था त रेवेन्यू ऑफिसरनि खे मैजिस्ट्रेट जा पावर वापसि ॾिना वञनि, जंहिंमें कमिश्नर, डिप्टी कमिश्नर, असिस्टेंट कमिश्नर, मुख़्तियारकारनि खे वापसि पावर ॾिना वञनि। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेवेन्यू डिपार्टमेंट जे फील्ड स्टाफ खे सैलाब में जिदोजहद करण ते मुख़्तियारकारनि, सुपरवाइज़र, तपेदारनि, क्लार्कनि, कंप्यूटर ऑपरेटरनि, टेलीफोन ऑपरेटर, नाइब कासिद ऐं चौकीदारनि खे ड्यूटी दौरान मुआवज़ो ॾिनो वञे। हिननि चयो त ऑफिसरनि में रेवेन्यू फील्ड स्टाफ जो तहफ़ुज़ यकीनी बणायो वञे। रेवेन्यू मुलाज़िमनि खे हेल्थ वांगुरु रेवेन्यू अलाउंस ऐं टाइम स्केल ॾिनो वञे। हिननि चयो त रेवेन्यू मुलाज़िमनि खे हेल्थ कार्ड ॾिनो वञे, जहिड़ी तरह सेक्रेटरी कराची, गवर्नर, चीफ सेक्रेटरी स्टाफ खे ॾिनो वेंदो आहे। हिननि चयो त पूरे सिंध में रेवेन्यू मुलाज़िमनि खे यूटिलिटी अलाउंस ॾिनो वञे। रेवेन्यू मुलाज़िमनि जी समूरी कैबिनेट कमेटी ऐं अलाउंस जे पेंडिंग पियल आहे, उहा जल्द मंज़ूर कई वञे। जी।